असां हेॾा मोटा मोटा ज़ेवर पाए आयासीं बिकॉज वी आर नॉट सपोज टू कैरी देम त जेके पाए सघियासीं इन करे कचे सोन जा ज़ेवर पाए मां मुंहिंजी सिस्टर मुंहिंजो ब्रदर पापा जो हिन जी पढ़ाई रुकिजी वई आहे त इहो रीज़न ॾेई असां परमनेंट वीज़ा लाइ अप्लाई कयोसीं। असांजी उतां जॾहिं मां पाकिस्तान में आयसि त मुंहिंजी भेण जी पढ़ाई रुकिजी वई की असां सॼो साल स्कूल न वञी कुझु कुझु ॾींहं विच विच में वेंदा हुआसीं ऐं एग्ज़ाम ॾेई बाक़ी ॾींहं घरनि में असांखे वेलकम टू सिंधी फिल्म फेस्टिवल। अॼु मूंसां गॾु आहिनि लता। शादीअ खां अॻु हिननि खे चवंदा हुआ, हाणे बि मलेर में चवंदा अथनि, ऐं शादीअ खां पोइ जो नालो सीमा गुरनानी। आई एम वेरी लकी टू गेट टू इंटरव्यू एंड मीट जेके ॾाढा फेमस सिंधी पोइट आहे जिन जो पेन नेम दिलगीर हुयो, हरी दिलगीर सर जा धीअ आहिनि। एंड आई एम वेरी ब्लेस्ड कि मूंखे उन्हनि सां गॾु वेही करे इंटरव्यू करणु थो मिले। वेलकम टू आवर इंटरव्यू। थैंक यू। मूंखे ख़ुशी आहे तोसां मिलण ते एंड तुंहिंजो कमु ॾिसी मां ॾाढी इम्प्रेस थी आहियां बिकॉज मूंखे ख़बर ई न हुई त तो जेकी सेमिनार में ॿुधायो कि 200 सिंधी पिक्चर्स आहिनि। नोबडी न्यू, कंहिंखे ख़बर न हुई कि 200 सिंधी पिक्चर्स ॾिठा। असां कुझु घणे पिक्चर्स ज़रूरु ॾिठियूं आहिनि, बाक़ी 200 जो त असुलु अंदाज़ बि कोन हुयो। तो अलाए किथां ॻोल्हे कढियूं। अच्छा दी, मूंखे पहिरियों तव्हांखे रिक्वेस्ट करिणो आहे, तव्हांजो थोरो बैकग्राउंड ॿुधायो। तव्हां किथे ॼाया हुया, तव्हांजी अपब्रिंगिंग कीअं रही, कहिड़े मीडियम स्कूल में पढ़िया एक्सेट्रा। मां लाड़कानी सिंध में ॼावल आहियां आफ्टर पार्टीशन बिकॉज पपा माय फादर हरी दिलगीर उते 1958 ताईं रहिया। सो आई वॉज बॉर्न आफ्टर पार्टीशन एंड मां उते ई 4th स्टैंडर्ड ताईं उते पढ़ाई कई। त ऑब्वियसली उते पढ़ाई त सिंधी मीडियम में थींदी हुई एंड सिंस मुस्लिम डोमिनेटेड एरिया हुई, उन वक़्तु सभु मुस्लमान ई हुआ लॻभॻि, त तंहिंजे करे असांखे एतिरी छूट मिलियल हुई कि असां सॼो साल स्कूल न वञी कुझु कुझु ॾींहं विच विच में वेंदा हुआसीं ऐं एग्ज़ाम ॾेई बाक़ी ॾींहं घरनि में असांखे हिकिड़ो टीचर ईंदा हुआ, मास्टर साहिबु ईंदा, असांखे ट्यूशन ॾींदा। त ख़ासि करके धीअरुनि जी पढ़ाई ईअं थी। पर पोइ जॾहिं मां 4th स्टैंडर्ड में आयसि त मुंहिंजी दीदी खां 4 साल वॾी, त असांजी ट्रांसफ़र उन वक़्तु पपा खे हिते अचिणो हुयो त उन्हनि ज़ोरीअ पंहिंजी लाड़काणे मां ट्रांसफ़र कराई हैदराबाद एंड देन ठट्टो, सो दैट असां थोरो सामान डिस्पोज ऑफ करे सघूं ऐं माण्हुनि खे ख़बर न पए कि असांखे अचिणो आहे, छो त उते माहौल थोरो थोरो बिगड़णु शुरू थियो हो उन्हनि ॾींहंनि में। त पपा मुंहिंजे मामा खे घुरायो ऐं उन जी मदद सां असां 3 वॾा ॿार, मुंहिंजो वॾो भाउ, वॾी भेण ऐं मां, असां 3 ॼणा बाय शिप आयासीं। मुंहिंजो नंढो भाउ छो त थोरो नंढो ई हुयो, उहो पपा मम्मी सां गॾु बाय प्लेन आयो। पपा असांखे प्लेन में शिप में सी ऑफ कयो ऐं वरी असां प्लेन में आया त असांखे रिसीव बि कयो बॉम्बे ते। वी स्टार्टेड फ्रॉम कराची, 2 अलाए 2.5 ॾींहंनि जी जर्नी हुई, उन्हनि अची असांखे रिसीव बि कयो। त ईअं असां पाकिस्तान मां हिते अची वियासीं। दी, तव्हांजे पपा एॾो पार्टीशन 1947 में थी, तव्हांजे पपा थोरो लेट सिंध छॾियो 1958 में, इहो इन जो सबबु? उनजो रीज़न बि इहो ई आहे कि मुंहिंजा ॾाॾा ॾाॾी हयात हुआ। त 48 में पपा जी ऑटोबायोग्राफी में ईअं लिखियलु आहे कि 48 में पपा जा सभई दोस्त चवनि पिया कि माहौल सही न आहे, वी वुड लाइक टू शिफ्ट। त उन्हनि जे चक्कर में पपा पंहिंजी रेज़िग्नेशन ॾेई आया कि भई मां रिज़ाइन थो कयां ऐं मूंखे। किथे कमु कंदा हुया पपा? पपा PWD डिपार्टमेंट में हुआ एंड ही वॉज एन इंजीनियर एट दैट टाइम। त उन्हनि खे लॻो कि भई हिते सेफ न आहे त छॾणु खपे। त उन वक़्तु हिननि पंहिंजी रेज़िग्नेशन ॾेई आया ऐं घर अची बाबा, माना मुंहिंजे ॾाॾा खे ॿुधायो कि बाबा ऐं मां रेज़िग्नेशन ॾेई आयो आहियां ऐं असां सभई इंडिया हलंदासीं। त मुंहिंजे ॾाॾे जे अखियुनि में पाणी अची वियो। हुन चयोसि, पुटु तूं वञ, नो प्रॉब्लम, पर मां ऐं तुंहिंजी अम्मा कोन हलंदासीं। असां हिते जा आहियूं
असांजी मिटी विटे ई थी। पोइ पप्पा खे लॻो की भई पप्पा सम्झाइण जी कोशिशि कई, चई न तव्हां वञो न, मां तव्हांखे थोरी मना थो कयां। पर पोइ पप्पा खे लॻो की ॻाल्हि ग़लति थी आहे, हू वञी पंहिंजी रिज़र्वेशन वापसि वठी आया, ही कंटिन्यूड। ऐं भॻवान जी महिरबानीअ सां असांखे हिकु ॾींहुं बि पाकिस्तान में रहण जे करे काई तकलीफ़ न थी। इनफैक्ट असां रॉयल ई रहियासीं बिल्कुलु। पप्पा जी पोज़ीशन पहिरीं इंजीनियर, पोइ एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर, त इट वॉज़ अ हाई पोज़ीशन। ऐं PWD डिपार्टमेंट यानी सॼी सिंध जा ज़मींदार पप्पा जे अॻियां पुठियां घुमंदा कि पाणी असांखे ॾियो, बिकॉज़ ही वॉज़ इंचार्ज फॉर वाटर कनेक्शंस। त इवन ज़ुल्फ़कार अली भुट्टोस फादर एंड ऑल अदर जेके वॾा वॾा ज़मींदार हुआ उन वक़्त जा, देवर ऑल, सभिनी सां पप्पा जा ॾाढा सुठा रिलेशन्स हुआ। तंहिंजे करे असांखे कॾहिं बि काई बि तकलीफ़ न थी। इनफैक्ट बिल्कुलु राजाउनि वांगुरु रहिया। You have very good memories. न हाणे वॾी हुअसि न, वेन आई केम बैक, आई केम इन 57 में असां हिते आयासीं। असांजी उतां जॾहिं मां पाकिस्तान में आयसि त मुंहिंजी भेण जी पढ़ाई रुकिजी वई, बिकॉज़ हुते ठटे में त एॾी पर्दानशीनी हुई जो भई वॾी छोकिरीअ खे त सवाल ई न पियो हुते पढ़ाइणु। तंहिंजे करे पापा जो हिन जी पढ़ाई रुकिजी वई आहे। त इहो रीज़न ॾेई असां परमनेंट वीज़ा लाइ अप्लाई कयोसीं की असांजे धीअरुनि जी पढ़ाई रुकिजी आहे, असां हिते नथा रहियूं। ईअं करे असां हिते अची वियासीं। पोइ पापा हिते अची विया, हिननि बि परमनेंट वीज़ा वठी छॾी, ऐं मतिलबु सिटीज़नशिप वग़ैरह सभु वठी छॾियो, ऐं हिते अची वियासीं। पर असां हुते पंहिंजी काई बि प्रॉपर्टी न पिया विकिणी सघूं। छो? कीअं ख़बर कोन्हे न, प्रॉपर्टी विकिणण बि अलॻि कोन हो। पाकिस्तान में सिंध हिंदुनि खे प्रॉपर्टी विकिणण जो डायरेक्ट हक़ कोन्हे, यू हैव टू टेक परमिशन्स एंड ऑल। ॾाढो ॾुखियो हुयो। असांजो बिल्कुलु हवेली टाइप वॾो ब्यूटीफुल घर हुयो, वॾी वॾी ओताक जंहिंमें मुशाइरा थींदा हुआ, ऐं बीमार टिमार वॾो घर हुयो, वॾो वॾो अङणु, आई स्टिल रिमेंबर, एंड वॾा कमरा एंड ऑल दैट, यू नो, जीअं हवेलियुनि में कीअं थींदो आहे, ज़नानो साइड अलॻि, मर्दानो साइड अलॻि, लाइक दैट। त असां हुतां ज़ोरीअ ट्रांसफ़र कराई, मकान जो त छॾियोसीं, बाक़ी ॿियो सामान थोरो घणो विकिणण जो इहो बहानो मिलियो, भई ट्रांसफ़र थी विया। ऐं क़िस्मत सां असांखे पप्पा जा दोस्त बि ॾाढा सुठा हुआ। उते जी हिकिड़ी MLA हुई डॉक्टर अशरफ, उहा पप्पा खे भाव मञींदी हुई, त पप्पा हुनखे पंहिंजो घरु ॾेई विया। चईसि तूं हिन घर खे जेसिताईं मां वापसि अचां, ही न्यू की असां वापसि न ईंदासीं, पर हुनखे ईअं चई जेसिताईं मां वापसि अचां तेसिताईं तूं हिनखे कंहिं सोशल वर्क जे लाइ, कंहिं चई चङो मां लेडीज़ जे लाइ हिते सिलाई कढ़ाईअ जा सेंटर्स जीअं थींदा आहिनि तीअं खोलींदसि। ऐं उहो चङा साल उन हलायो बि, पर पोइ हुनजे डेथ खां पोइ हुनजे ॿारनि हुनखे रेज़ करे नओं घरु ठाहियो, ऐं असांखे हिकिड़े फ्रेंड हुन नए घर जो फ़ोटो मोकिलियो, एंड आई वाज़ सो सैड नेचुरली। Of course, it was your childhood house. What is the most prominent memory जेकी तव्हांखे आहे before leaving Sindh, of Sindh or before leaving Sindh, whatever you choose to tell us? हा, सिंध में त असां, मां चवां थी न, असां ॾाढे मज़े सां रहियासीं, एंड सहूलियतूं सभु हुयूं। विश्वास कंदीअ, मुंहिंजे ऐं मुंहिंजे नंढे भाउ खे शाम जो घुमाइण जे लाइ 2 पियून्स हूंदा हुआ अलॻि अलॻि, छो त अकेला त वञी न पिया सघूं। ऐं जॾहिं कॾहिं कॾहिं थोरा नंढा वॾा रॉइट्स बि थींदा त असांजा पाड़े वारा सिंधी मुस्लिम्स एॾा मिठा, एॾा सुठा हुया, जो असांजे घर जे चौधारी अची लठियूं खणी बीहंदा, तव्हांजो वार बि विंगो न थींदो, टू से दैट। त चवां थी न, वी वर वेरी लकी, असां बिल्कुलु तमामु शान मान सां रहियासीं। Sounds like a very luxurious, beautiful, comfortable life. हा, Also with good people around. बिल्कुलु। ऐं असां सिंधु नदीअ जे किनारे ते जेके हो वाह ठहियलु हूंदा, कैनॉल्स, त राइस कैनॉल वॉज राइट इन लाड़काना आउटसाइड। असां हुते पिकनिक कंदा हुआसीं, या मतिलबु कोई प्रॉब्लम न हुयो। फिर जॾहिं आयासीं त सभु कुझु, सॼो एवरीथिंग, जेके सोन वोन मम्मीअ वटि जेके ज़ेवर हुआ, ॿियो त कुझु सेल न पिया करे सघूं, त उहो सभु सेल करे असां हेॾा मोटा मोटा ज़ेवर पाए आयासीं, बिकॉज़ वी आर नॉट सपोज टू कैरी देम। त जेके पाए सघियासीं
सभु इन पाता। करे कचे सोन जा ज़ेवर पाए मां जी। मुंहिंजी सिस्टर मुंहिंजो ब्रदर असां आयासीं पुणे डायरेक्टली। पुणे में पप्पा 6 महीना खनि रहिया। हुते मां मीरा स्कूल जे बिल्कुलु साम्हूं असांजो घरु हुयो। असां हुते मां हुते 6 महीना मीरा स्कूल में पढ़ियसि। ओके। तंहिंखां पोइ पप्पा खे भाई प्रताप आदिपुर जो जेको जी। अॾींदड़ आहे, उन पप्पा खे इंसिस्ट कयो कि तूं ॿियो किथे नौकिरी न कर, जॾहिं कि पप्पा खे ऑफर बि मिली हुई भोपाल मां, त पर चईसि कि न तूं आदिपुर अच। ऐं हिते जो हिकिड़ो 9 मंथ्स कोर्स हुयो कॉलेज, चई तूं उहो अची संभाल। पप्पा हिते आया, उहो कोर्स संभालियो एंड देन महिनत करे जाम डुक दौड़ करे उनखे 3 इयर्स डिप्लोमा कोर्स कयो। ओके। दी मूंखे तव्हां खां पुछिणो आहे, हाणे तव्हांजे पप्पा जो कमु असां प्रोफेशनली तव्हांजे पप्पा खे कम जे थ्रू सुञाणो। ही हैज़ बिन अ फैंटास्टिक पोइट ऐं ॾाढो कॉन्ट्रीब्यूट कयो अथऊं सिंधी लिटरेचर खे उन्हनि, प्रोसिडी पोइट्री सभिनी जे थ्रू। पर मूंखे तव्हांजे पप्पा जे पर्सनल लाइफ जे बारे में पुछिणो उहो ई थी आहे, ॿुधायां। तव्हांजो ऐं तव्हांजे पप्पा जो उहो ई बॉन्ड थी प्लीज़। ॿुधायां। त पप्पा खे शाइरीअ जो त शौक़ु हुयो, पर ही वॉज अ वेरी गुड एजुकेशनिस्ट ऑल्सो। त हिते अची हिननि कॉलेज शुरू कया। हिकु कॉलेज, हुन में वरी ॿी ब्रांच, सिविल, इलेक्ट्रिकल, मैकेनिकल, इट बिकम फेमस, गुजरात जो फेमस पॉलिटेक्निक कॉलेज थी पियो टिल डेट। त ही वॉज अ फाउंडर प्रिंसिपल ऑफ दिस कॉलेज। त इन हिसाब सां थोरो टाइम पप्पा जो शाइरी ॿाहिरी रुकिजी वई। पर नंढे हूंदे खां असांजी मम्मा असांखे ट्रेनिंग ॾिनी हुई, पप्पा लिखंदा हुजनि त डिस्टर्ब नाहे करिणो। त असां ॾिसंदा हुआसीं पप्पा कुझु लिखनि था त असां चुपचाप खिसकी वेंदा हुआसीं, ऐं उहा आदत असांजी पछाड़ीअ ताईं रही। त पप्पा खे जॾहिं काफ़ी टाइम त हुननि जो इन्हनि डेवलपमेंट कम जे करे छॾिजी वियो, पर उहो वरी जॾहिं थोरो सेटल थिया त पोइ हुननि जाम लिखियो, जाम माना काफ़ी कुझु लिखियो। एंड असांखे बि अक्सर मूंखे शाइरी वाइरीअ जो पढ़ण जो शौक़ु आहे, त कुझु नओं लिखंदा हुआ त मम्मी खे ऐं मूंखे पढ़ी ॿुधाईंदा, छो त ॿिया ॿार घर कोन हुआ। त तव्हां सां शेयर कंदा? हा, शेयर कंदा हुआ। ऐं मां थोरी हिन में मज़ो नथो अचे, आई वुड से दैट, त खिलंदा, तोखे त सम्झ में ई न ईंदो। मुंहिंजो छो न सम्झ में ईंदो, पर ही वॉज अ पर्सन, हुननि खे लॻंदो हो कि ॿारनि में पढ़ण जी आदत हुअणु खपे। त नंढे हूंदे खां पप्पा वटि त जाम किताब ईंदा आहिनि, हुननि जाम मैगज़िन्स में बि सब्सक्राइब करे रखियो हुयो, त उहो चंदा भरियल आहे त सभु मैगज़िन्स रेगुलरली ईंदियूं हुयूं, त मूंखे हमेशह पकड़ाईंदा, हा हे पढ़, हिन में सुठी स्टोरी अथई। त ईअं करे करे मूंखे तमामु नंढी उमिरि खां जाम सिंधी किताब पढ़िया। पोइ मां सोचां पई भई मां लिटरेचर वग़ैरह में वञा, त ही वॉन्टेड मी टू बिकम अ डॉक्टर। त मूंखे साइंस खणायो, पर साइंस कॉलेज आदिपुर में हुआ कोन, त आदिपुर में कॉलेजिस ई कोन हुआ हुन वक़्तु। त पोइ हिते अची कॉलेज बि शुरू करायो, आर्ट्स कॉलेज, तंहिंखां पोइ वरी कॉमर्स कॉलेज, तंहिंखां पोइ साइंस कॉलेज, सभु धीरे धीरे सभु थियो। त उन वक़्तु कुझु कोन हो, त आई वॉज फोर्स टू गो टू उदयपुर एंड देन टू अजमेर फॉर माई एजुकेशन। ओके। पर हुते वरी डोमिसाइल स्टूपिड रूल्स, 2 सालनि खां पोइ तव्हांखे एडमिशन मेडिकल में न मिलंदी, छो त यू हैव डन योर मेट्रिकुलेशन फ्रॉम गुजरात। त मूंखे ॾाढी चिड़ लॻी, मुंहिंजो वॉट इज़ दिस नॉनसेंस। हा, त मुंहिंजो गुजरात में थी अप्लाई कया, बिकॉज मुंहिंजी परसेंटेज तमामु सुठी हुई हुन ज़माने जे हिसाब सां। त हिते चयो त तू यू हैव डन योर इंटर फ्रॉम राजस्थान, त असां तोखे एडमिशन न ॾींदासीं, ॿिन्ही पासे खां त पोइ मूंखे ॾाढी चिड़ लॻी, सो आई सेड नो मोर मेडिकल, पोइ मां BSc कई। दी, तव्हां पंहिंजो प्रोफेशनल करियर, यू स्पेंड योर लाइफ एज अ टीचर फॉर द मोस्ट पार्ट ऑफ योर लाइफ, ऐं पोइ तव्हां उहो छॾे करे उतां रिटायर थी करे तव्हां हिते अची करे टीचिंग जॉब कयो, ऐं हिते इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी सां तव्हां चङे वक़्त खां जुड़ियल रहिया जंहिं ॾींहुं मूं रिटायर कयो उतां, जी, उतां पहिरें ॾींहुं खां मां हिते अची रिज़्यूम कयो। ओके। ऐं 11 सालनि खां मां हिते ई आहियां, सेप 2007 खां। ऐं जंहिं ॾींहुं मां हिते आयसि त दादा मूंखे पहिरियों कमु ॾिनो, हिकिड़ो टफ इंग्लिश जो इहो ॾिनो, ऐं चयो बेटा ही ट्रांसलेट कर। मूंखे त करण ई न पियो अचे। पढ़णु ॿी ॻाल्हि आहे, इंग्लिश पढ़णु ॿी ॻाल्हि आहे, सिंधी पढ़णु ॿी ॻाल्हि आहे, पर ट्रांसलेट करणु इज़ टोटली समथिंग डिफरेंट। मुंहिंजो दादा मूंखे त नथो अचे। कीअं नथो अचे? रोड़ा दादा इज़ अ वेरी स्ट्रिक्ट टीचर।
त डिक्शनरी खण पाण ई कंदी हुई। अरे बाप रे, मां कयो त उहो बट देन इट टर्न आउट टू बी क्वाइट गुड। त हुनजो करे त वरितो अथई, ॿियो छा खपई, लाइक दैट हुननि मूंखे Wow. पुश कयो। Fantastic. त एंड ही इज़ अ लिंग्विस्ट, त Yes. थोरो सो मां हुननि खां विच विच में सिखंदी रहंदी आहियां सभु कुझु। Can you please tell me तव्हांजा हिते कहिड़ा तव्हां बुक्स ते कमु कयो ही आहे? एक्चुअली डिपार्टमेंट आहे CUDB, माना कल्चरल यूनिवर्सिटी डेवलपमेंट बोर्ड। यूनिवर्सिटी त अञा न ठही आहे, पर दे आर डूइंग एजुकेशन सां जुड़ियल कम कनि था पिया। त जंहिं ॾींहुं मां आयसि उन ॾींहुं खां पहिरियों कमु असां कयोसीं कि ही किताबु जेको ऑलरेडी हिते ठहियल हुयो हिननि जो, जी ही किताबु सिंधी सिख, जी उनजो हिकिड़ो ॿियो इंग्लिश वारो कयो, जी। हिंदीअ जो हो। त इहो कहिड़ो किताबु आहे? सिंधी ही बि लैंग्वेज बुक? लैंग्वेज, सिंधी लैंग्वेज बुक पार्ट 2 जी एंड दिस इज पार्ट 1। ओके, त इन ते तव्हां कमु कयो, इहो किताबु हिननि ठाहिण ॿिन्ही में? किताबनि ते मूं कमु कयो। जी ओके इहे कम पूरा थिया जी। त पोइ असांखे चयो कि डिक्शनरी था ठाहियूं। माण्हू त 10-10 साल 20-20 साल 30-30 साल वठंदा आहिनि डिक्शनरी ठाहिण में, पर असां तमामु उन जे कंपेरिज़न में असां तमामु नंढे टाइम में ट्राइलिंगुअल डिक्शनरी ठाही। उन में बि सिंधी जेका लैंग्वेज हुई उहा ॿिन्ही स्क्रिप्ट्स में हुई, देवनागरी एज वेल एज अरेबिक। ओके, त दे इहा डिक्शनरी माना तव्हां मूंखे ॿुधायो कीअं यूज़ करणी आहे? सिंधी हिंदी असां पहिरीं अखर सिंधी जा चूंडियासीं, जी ही मां ट्रांसलेट कयो थी मैं। ओके असां पहिरीं सिंधी जा अखर चूंडे वियासीं ओके पुराणियुनि डिक्शनरीज़ मां, जी। छो त पुराणियुनि डिक्शनरीज़ में 98 केतिरा अहिड़ा अखर आहिनि हाँ। जेके असांखे अॼुकल्ह यूज़ नथा जी। थियनि, या के नवां अखर अची विया आहिनि हिंदीअ जे करे। जी त असां सिलेक्ट करे पहिरीं हिकिड़ो मतिलबु डाटा ठाहियोसीं। जी त उहो सिंधीअ में बि लिखियोसीं, अरबी में बि लिखियोसीं, देवनागरी ऐं जी ॿिन्ही ॿिन्ही, हा ॿिन्ही लिखो। तंहिंखां पोइ इंग्लिश जी माना ठाही, हिंदी जी माना ठाही। ओके पर हिते मगज़मारी इहा थी कि ॿिन्ही खे मैच पियो करिणो पए, राइट जेका माना हिते आहे उहा माना हिते खपे, वरी ॿिन्ही जे लाइ प्रॉपर अखर खपनि। जी बिकॉज़ हर कंहिं लैंग्वेज जी पंहिंजी ख़ासियत थींदी आहे, Absolutely. हुनखे तव्हां एग्ज़ैक्ट अखर नथा ॾेई सघो। That's why lost in translation. हा, त इन जे करे ॾाढी तकलीफ़ पई थिए, असुल दिमाग़ पियो ख़राबु थिए त सिंधीअ में ई लिखियलु आहे, हिंदी में ई लिखियलु आहे, अंग्रेज़ीअ में छा, जी या अंग्रेज़ीअ में लिखियलु आहे त हिंदीअ में छा, ॾाढी तकलीफ़ हुई। त असां मां त हिते जेके सभई दिग्गाज वेठा आहिनि वॾा वॾा, पोइ मां उन्हनि खां अक्सर पुछंदी हुअसि हिन खे तव्हां इंग्लिश में छा चवंदा, हिन खे तव्हां सिंधी में छा चवंदा, मतिलबु इनफॉर्मली मां उन्हनि खां जाम मदद वठंदी हुअसि। थैंक यू इहो करण लाइ। दी हाणे मूंखे तव्हां खां पुछिणो आहे, तव्हांजे भाउ हिकिड़ो तव्हांजे पप्पा जे नाले सां ब्लॉग स्पॉट मां ॾिठो आहे गूगल ते, जिते लिखियो अथई द एम ऑफ दिस वेबसाइट इज़ टू ट्रांसलेट माई डैड्स वर्क्स एंड मेक इट अवेलेबल टू द जनरेशन हू कैनॉट रीड सिंधी। यस, तव्हां उन जे बारे में मूंखे थोरो प्लीज़ हा, ॿुधायो। मूंखे त इहो लॻो की हाणे जी जनरेशन नथी करे सघे, त मां हिते रजनी जेका आहे असांजी, मां उनखे उनखां मदद वरिती ऐं उनखे चयोमांसि त जॉब वर्क जे हिसाब सां उनखे पप्पा जा किताब ॾिना, पप्पा जी ऑटोबायोग्राफी, मतिलबु मेमोरीज़ यू कैन से, न त नॉट प्रॉपर ऑटोबायोग्राफी, मेमोरीज़ जा 2 किताब आहिनि, हिकिड़ो त गंद त मुंहिंजी गोद में, ऐं ॿियो चोलो मुंहिंजो चिक में, इहे 2 किताब आहिनि, पाकिस्तान में छपिया आहिनि उहे। त उहे किताब मां देवनागरीअ में कराया। गीता, जप साहिब, इहे ट्रांसलेशन्स पप्पा कयूं। जप साहिब इज़ वंडरफुल, ॾिसंदी न उन में तो ॾिठो आहे, उन में जप पप्पा साहिब, जो न बट इन जनरल। जप साहिब उन्हनि ओरिजिनल लिखियो पंजाबीअ में, ओके तंहिंखां पोइ उनजी सेम मीटर में रखी कविता जे रूप में ट्रांसलेशन कयो। तंहिंखां पोइ जेके पंजाबी जा अखर हुआ उन्हनि जे ॾुखियनि अखरनि जी माना हेठि ॾिनो, सो दैट पढ़ण में त जेकर जीअं असां जप साहिब पढ़ंदा आहियूं त तीअं उनखे बि तूं सिंधीअ वारो पढ़ंदीअ ॾिस सेम ओके बिल्कुलु मीटर पढ़ण जी स्टाइल, एकोकार सतनाम करतार सेम हुते बि ओड़ा ई अखर यूज़ कयल आहिनि, एंड इट इज़ लाइक दैट। ॾाढो सुहिणो किताबु ठहियलु आहे। ऐं वरी हिकिड़ो गीता जो जेको ट्रांसलेशन कयो, अमर गीत, उनजी CD ठारायो, भगवंती नावाणी गाया, 7 उनजा, छो त उन्हनि ज़माने में CDs स्कूल वारा ठहंदा, त उन्हनि 7 पार्ट्स में उहो गीता ठाही। अॼु बि केतिरनि घरनि में डेथ वेथ थींदो आहे त इंस्टेड ऑफ गीता पढ़ण जी गीता हलाए छॾींदा आहिनि।
दीदी तव्हां पंहिंजो कल्चरल वरिसो जेको पप्पा खां तव्हांखे मिलियो आहे उहो जीअं तव्हां अलाइव रखियो आहे हा भली वक़्तु चेंज थी वियो पर तव्हां ट्रांसलेट करे असांखे अवेलेबल था करे ॾियो ट्रांसलेट न ट्रांसक्रिप्ट पप्पा त ट्रांसलेट कयो जी न पर हाणे तव्हांजो कमु ट्रांसलेट बि कयो था न तव्हांजे पप्पा जो असां लाइ मां ट्रांसलेट हिकिड़ी कविता जो किताबु कयो आहे पप्पा ओके जंगली गुल ओके उन में छा मीटर कोन हुयो इट वाज Right. आज़ादु नज़र हुयो Okay. त उहो ईज़ी हुयो मुंहिंजे लाइ। Right, okay. उहो मां करे वरितो दादा खे बि ॾेखारियो Okay. ऐं उन्हनि सजेस्ट बि कयो कुझु दी जीअं तव्हां पंहिंजे पप्पा जो कमु कुझु ट्रांसक्रिप्ट करे कुझु ट्रांसलेट करे असां लाइ अवेलेबल था कयो अॼु जे पीढ़ीअ लाइ ईंदड़ पीढ़ी लाइ त चेंजिंग ज़माने सां तव्हां बि उन सां कीप अप कयो था पेस सां ऐं असांखे अलॻि मां अलॻि लिखंदी त कोन आहियां मां पढ़ंदी आहियां पर जेकी कुझु मां करे सघां थी मुंहिंजो एम आहे की मां पप्पा जा सभई किताब देवनागरी में करायां जी ऐं हिकिड़ो वेबसाइट ठाहिण जे लाइ मुंहिंजी नुंहुं कंप्यूटर इंजीनियर आहे त मूं हुनखे चयो आहे शी स्टार्टेड दैट वर्क ओके त हुन में मां उहे किताब जेके मां 6-7 जेके बि ट्रांसक्रिप्ट कराया आहिनि उहे अपलोड कराए छॾींदसि सो दैट एनीबडी कैन रीड इट ऐं जेके पप्पा जा गीत किन कलाकारनि ॻाया आहिनि एंड दे आर वेरी गुड फ्रेंड ऑफ आस उन्हनि खे रिक्वेस्ट कंदसि की तव्हां परमिट कयो की असां तव्हांजे उन्हनि गीतनि खे अपलोड कयूं त आई इंटेंड टू मेक अ गुड वेबसाइट पप्पास नेम दी तव्हांजो असां लाइ छा मैसेज आहे मैसेज इहो ई आहे जनरेशन कि सिंधी लैंग्वेज खे बरक़रार रखण जे लाइ ज़रूरी आहे कि असांखे लिटरेचर सां प्यारु हुजे कहिड़े बि लिटरेचर सां प्यारु हूंदो त तव्हां ऑटोमेटिकली सिंधी लाइ अट्रैक्ट थींदा ऐं जेकॾहिं तव्हांखे अवेलेबल आहे पढ़ण जे लाइ त तव्हां ज़रूरु पढ़ंदा बि हाणे मुंहिंजा ॿारनि खे सिंधी सिखिया थोरी घणी पर पढ़ी न सघिया त हाणे देवनागरी में रखां थी त मैं बि कोशिशि कयां जी मां पंहिंजे पासां त कोशिशि कयां Absolutely, that's what we need to do. Thank you, Deep, for your time, Janada. Thank you very much. It was lovely meeting you. हिते जो जेको असांजो हिन कल्चरल यूनिवर्सिटी जो असां हिकिड़ी ॿी बि डिक्शनरी था ठाहियूं जंहिंते मां करंटली वर्क थी कयां पई दैट इज़ इंग्लिश टू सिंधी हीअ सिंधी टू इंग्लिश आहे इंग्लिश टू सिंधी आहे हिते असां ट्रांसलेशन जा कम बि कया आहिनि माना नेशनल ट्रांसलेशन मिशन हुननि असांखे कुझु कम ॾिना असां उहे करे ॾिनासीं त इहे मिड़ेई कम हलनि पिया एंड आई होप जेसि ताईं मुंहिंजी हेल्थ परमिट कंदी आई विल कीप वर्किंग Of course. Dee, thank you. Thank you for your time. Thank you. enjoyed your company Thank you. भावना राजपाल हिकिड़ो तमामु सुठो कमु थी करे महिरबानी करे यूट्यूब ते सिंधी फिल्म फेस्टिवल खे तव्हां ज़रूरु फॉलो कयो ऐं हिन जा पंहिंजो फीडबैक बि ॾियो Thank you. Thank you. I hope you enjoyed this interview. It is so inspiring to hear such stories and to just know कि जेके poets असांजा जिन सिंधी लिटरेचर खे एॾो कॉन्ट्रीब्यूट कयो उन्हनि जो कमु भली मूंखे सिंधी पढ़णु न ईंदी आहे पर देवनागरीअ थ्रू मां उनखे हाणे पढ़ी सघंदमि उन्हनि जो कमु एंजॉय करे सघंदमि आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो This is for you. ओ थैंक यू मिठड़ा गीत हरी दिलि गीत प्लीज़ हिन चैनल खे सब्सक्राइब कयो नोटिफिकेशन बेल वॼायो मूंखे हाणे वञी करे इहो किताबु पढ़णो आहे पर फीडबैक में पंहिंजा कमेंट्स ॾियो ऐं जेसिताईं असां ॿिए वीडियो में मिलूं गुड बाय